दोस्तों तव्हांखे अॼु वॾी ख़बर शेयर कंदासीं ज़हर ज़िंदगी जे बारे में जेको तव्हां ॿुधो आहे। तव्हां थी सघे थो तव्हां न ॿुधो हूंदो, तव्हांखे उहो ॿुधाईंदासीं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे बारे में, जेको असां अॻे पहिरियां रिपोर्ट ॾिनी हुई। लेकिन हाणे ज़हर ज़िंदगी सीज़न 2 त न आहे, लेकिन ज़हर ज़िंदगी जहिड़ो ड्रामो हिकु चकर ॿीहर वरी घोटकी जे इलाइक़े में शूट थींदो। ईद खां पोइ वॾो सोप सीरियल आहे, वॾो ज़ोरो शोर सां जूं तयारियूं थी चुकियूं आहिनि, स्टार्ट थी चुकियूं आहिनि। ईद खां पोइ, ईद उल अज़हा खां पोइ हीउ ड्रामो रिकॉर्ड कयो वेंदो, छाजे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी कामयाबी खां पोइ ॿियो को ड्रामो कामयाबु न थी सघियो आहे। इन जे करे सीज़न 2 जे हवाले सां बि थी सघे थो नालो ज़हर ज़िंदगी सीज़न 2 बि करनि, या कोई ॿियो नालो रखी करे घोटकी जे इलाइक़े में रिकॉर्ड कयो वेंदो ऐं तकरार बि तमामु जल्द नशर कयो वेंदो। ऐं हवेली ड्रामो KTN वारनि जो उहो दोस्तो अंगारे जी राति पहिरीं एपिसोड उन जी अची वेंदी KTN चैनल ते। ऐं जेको आहे हाणे ईद खां पोइ हिकु बहितरीनु ड्रामो खजू यानी पीरूज यानी उर्फ़ खजू जे जेको आहे निगरानी ऐं उनजी डायरेक्शन में रिकॉर्ड कयो वेंदो घोटकी जे इलाइक़े में। ऐं सुठा सुठा अदाकार थी सघे थो उन में रबन बि हुजे ऐं ॿिया अदाकार अञा काफ़ी नाला अनाउंस न आहिनि कया उन्हनि, लेकिन ईद खां पोइ जी शूटिंग स्टार्ट थी वेंदी, यानी 2 महीने 1.5 महीने जे अंदरि हीउ ड्रामो बि स्टार्ट थी वेंदो। दोस्तों तव्हां ते वीडियो पुगो सब्सक्राइब ज़रूरु कजो।